अस्सलाम वालेकुम। सवाल जवाब जी वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। ऐं जीअं पोइ दफ़े वारी वीडियो में तव्हां ॾिठो त किन सवालनि जा जवाब जेके हुया इलाही तफ़सीली ॾियणा पिया मूंखे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एतिरो मां टाइप करे या लिखी क्लियर नथी करे सघां। ठीकु आहे, सो अॼु वरी कुझु सुवाल अहिड़ा आहिनि जेके मूंखां पुछिया विया आहिनि। माण्हुनि जा नाला मां नोट करे चुकी आहियां, त यकीनन उहा कंहिंखे मुश्किल न थींदी। पोइ दफ़े मां हिकिड़ो नालो विसरी वई हुयमि ऐं हिकिड़ो सुवाल बि विसरी वई हुयमि। अॼु सवाल घणा न आहिनि, पर जेके डिटेल्ड हुया उन्हनि जा मां जवाबु ॾियां थी। बाक़ी जेके नंढा नंढा सुवाल हूंदा आहिनि उन्हनि जा जवाब त मां उते ई लिखी करे ॾेई छॾींदी आहियां। समीर साहड़ या समीर साहर नालो मूंखे पोयों लफ़्ज़ नथो अचे प्रोनाउंस करणु छा आहे असल में। त उन्हनि मूंखां पुछियो त मां शुरू खां ई ईअं एक्टिव आहियां या हाणे जॾहिं मुंहिंजा ॿार वॾा थी विया आहिनि मूं ते ज़िमेदारी न आहे त मां एक्टिव आहियां। त मां शुरू खां ई एक्टिव आहियां, अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो करम आहे ॾाढो। अलाए छो मूंखे नंढे हूंदे खां ई वक़्त जो क़दुरु हूंदो आहे, हमेशह अहसासु हूंदो आहे त कुझु न कुझु चङो कंदो रहिजे। ऐं ॿार जॾहिं मुंहिंजा सफ़ा नंढड़ा हुया, के स्कूल में पिया पढ़नि, हिकु ॿ यूनिवर्सिटी में पिया पढ़नि, तॾहिं मां पंहिंजी तालीम जेका आहे वराए कंटिन्यू कई ऐं BA कयमि, B.Ed कयमि रेगुलर, ऐं MA कयमि, ऐं उन सां गॾु गॾु जॉब कयां पई ऐं घर बि संभालियां पई। त इहो शुक्र आहे अलाह जो त मां हमेशह खां एक्टिव आहियां। पोइ ॻाल्हि इहा आहे त पहिरियों एक्टिविटीज़ कुझु ॿिए क़िस्म जूं हूंदियूं, हाणे एक्टिविटीज़ कुझु ॿिए क़िस्म जूं आहिनि। बाक़ी मुंहिंजा जेके शौक़ु आहिनि, सिलाई, भर्त, शयूं ठाहिणु ऐं अहिड़े क़िस्म जूं, या सोशल वर्क जो जेको मुंहिंजो कमु हले थो पियो अल्हम्दुलिल्लाह, इहो मुंहिंजो हमेशह खां आहे। अलाए केतिरा साल थी विया आहिनि, मूंखे यादि बि न आहे सोशल वर्क खे। बाक़ी कम त मां नंढे हूंदे खां ईअं ई कंदी रहंदी आहियां। सो अलाह जो शुक्र आहे। इहो एक्टिव थियण जो जेको दौरो आहे इहो मूंखे अॼुकल्ह जो न आहे, इहो मुंहिंजे ख़मीर में शामिलु आहे। अलाह साईं मूंखे ठाहियो ई ईअं आहे, उनजा मूं ते वॾा करम ऐं अहसान आहिनि। उनखां पोइ आयशा व्लॉग्स, आयशा ई नंढड़ी व्लॉग्स ठाहे थी। उन मूंखां पुछियो कम्यूनिटी टैब में जेका मां पोस्ट कंदी आहियां उहा कीअं कंदी आहियां, छो त मां जीअं शेयर कयो त भई मुंहिंजा 7000 सब्सक्राइबर्स थी विया आहिनि, या उनखां अलावा बि कॾहिं लाइट कोन्हे, कॾहिं इंटरनेट स्लो आहे त व्लॉग अॼु देरि सां ईंदो या न ईंदो, अहिड़े क़िस्म जूं पोस्ट जेके मां कंदी आहियां त उहे कीअं कंदी आहियां, छो त इहा हर कंहिंखे सहूलियत न आहे। त आयशा व्लॉग्स नंढड़ी सिंधी छोकिरी आहे, इहा व्लॉग्स ठाहे थी उर्दू में। त तव्हां प्लीज़ ॾिसिजो ज़रूरु, मूंखे हिन जा व्लॉग्स ॾिसी ॾाढो मज़ो आयो। त आयशा खे मां जवाबु ॾियां थी त आयशा, इहा फैसिलिटी हूंदी आहे हिकिड़ी यूट्यूब जे तरफ़ां पंहिंजे क्रिएटर्स खे, जेके बि वीडियोस ठाहिनि था। पर पहिरियों रूल इहो हुयो त जंहिंजा 1000 सब्सक्राइबर्स थियनि उनखे यूट्यूब इहा सहूलियत ॾींदो। हाणे उहो रूल थोरो चेंज थियो आहे, त हाणे 500 प्लस, 500 खां मथे जंहिंजा बि सब्सक्राइबर्स थींदा त उन्हनि खे इहा सहूलियत मिलंदी। याने उन में तव्हां लिखी बि सघो था, कुझु फ़ोटोज़ बि शेयर था करे सघो। ऐं पहिरियों त इहो हूंदो त सिर्फ़ु हिकु फ़ोटो ॾेई सघिबो, हाणे उन में 3 फ़ोटो ॾेई सघिबा आहिनि। ऐं कुझु शेयर करणु चाहियो, को वीडियो लिंक ॾियणु चाहियो पंहिंजो या ॿिए जो, त उन में कुझु बि ॾेई थो सघिजे। ठीकु आहे, पोइ 500 प्लस माना हाणे 501 थियनि तव्हांजा सब्सक्राइबर्स, या 515 थियनि, 520 थियनि, त उन महिल इहे जेके आहिनि तव्हांखे इहा सहूलियत ॾींदा। इहो कोई फिक्स न आहे त हाणे 500 हाणे जो हाणे थी विया त बसि मूंखे तकड़ में इहा सहूलियत मिलंदी। ठीकु आहे, उनखां पोइ फरीदा शमीम हुई काई, उन मूंखां उर्दू में सवालु कयो हो त बिहनि जा जेके आहिनि खाइण जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं बिहनि जी तासीर कहिड़ी आहे। बिहनि जी तासीर मूंखे ख़बर न आहे, बाक़ी फ़ाइदा बिहनि जा इलाही सारा आहिनि। बिहनि में वाइटामिन्स आहिनि, मिनरल्स आहिनि, फाइबर इलाही आहे बिहनि में, जेको शुगर वारनि माण्हुनि जे लाइ ख़ासि तौर ते बहितरीनु आहे। ऐं वाइटामिन्स में जेको वॾो सोर्स आहे उहो आहे वाइटामिन C जो। त बिहनि खाइण जा ऐं हाज़मे खे असांजे खे मैनेज करे थो, बैलेंस रखे थो अगरि बिह खाइजनि था, त बिहनि खाइण जा फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि, कोई उनजो नुक़सानु कोन्हे। त केर बि इहो अगरि खाइणु चाहे थो त वाह जी शइ आहे, असां सिंधियुनि जे त ग़िज़ा जो हिसो आहे। सो ॿियो मूंखां सुवालु पुछो जतिन दौलाणी, शायदि दौलाणी, प्लीज़ माइंड न कजो अगरि मां का मिस्टेक कंदी हुजां त। ठीकु आहे, त उन्हनि पुछो त साड़ीअ जे पेटीकोट जूं बचियल पटियूं आहिनि उन्हनि वटि, त उन मां रिली ठही सघे थी? रिली हर कपिड़े मां ठही सघे थी, बसि कपिड़ो मज़बूत हुजे। ज़ाहिर आहे जॾहिं एॾी महिनत थी कजे त उहो अहिड़ो न हुजे जो जल्दी फाटी वञे या जल्दी ख़राबु थी वञे, केॾो टाइम थो लॻे, केॾा ॾींहं था लॻनि। त कंहिं बि कपिड़े जी, मां जीअं ॿुधाए चुकी आहियां तव्हांखे, त लॉन जा पीसिस बि अगरि उन्हनि मां बि रिली ठाहींदो त उहा कुझु साल हली वेंदी आहे। त साड़ियुनि जे पेटीकोट वारो जेको कपिड़े जूं पटियूं आहिनि उहे त रेशमी हूंदियूं आहिनि मोस्टली, त यकीनन उहे उन्हनि जी रिली ॾाढी सुठी लॻंदी।
पर उन में इहो करिणो आहे तव्हांखे त अस्तर जेको हणो हेठां जेको हेठों तह अचे रिलीअ जो उहो कॉटन जो हुजे त बहितरु आहे, छो त फुल रेशमी रिली पाइण जो मज़ो कोन्हे। सियारे में उन मां थधि पई ईंदी ऐं ऊन्हारे में उन मां गर्मी थींदी। इन करे जेकॾहिं हुनजो डिज़ाइन वारो जेको तह आहे उहो रेशमी पीसिस मां पटियुनि मां ठाहिजे ऐं उनजो जेको अस्तर आहे उहो कॉटन जो हणिजे त उहो वधीक बहितरु आहे। उनखां पोइ कोमल कोमल इन्हनि जो सुवालु हुयो, अलाए इन्हनि कमेंट करे शायदि पोइ डिलीट करे छॾियो, मूंखे सम्झ में न आयो। त इन्हनि जो सुवालु मां पढ़ियो त टाइम मैनेज, मां चवंदी आहियां वक़्तु ज़ाया न कयो, टाइम जेको आहे ज़िंदगी आहे, पर चए थी असां टाइम कीअं मैनेज कयूं। अॼुकल्ह त हर कोई जेको आहे पंहिंजो मोबाइल फ़ोन में पंहिंजो सॼो टाइम ख़र्चु करे थो छॾे। त ॾिसो, इन में मोबाइल फ़ोन जो त को कसूर न आहे, कंहिं बि शइ जो पॉज़िटिव या नेगेटिव इस्तेमालु असांजे पंहिंजे हथ में आहे न। मुंहिंजो ख़्याल मां अक्सर माण्हुनि खां इलाही घणो यूज़ कंदी आहियां फ़ोन, यानी मुंहिंजा 2-3 फेसबुक ते पेजिस आहिनि ऐं मुंहिंजो यूट्यूब जो चैनल आहे। इलाही कुझु मूंखे करिणो पवंदो आहे। मां चैरिटी जे सिलसिले में खोड़ सारनि माण्हुनि सां मूंखे राब्ते में रहणो पवंदो आहे, मैसेजिस करिणा पवंदा आहिनि। उन जे बावजूदि तव्हां ॾिसो 3 टाइम मुंहिंजो खाधो प्रॉपर पचंदो आहे, कपिड़ा टाइम सां धोपंदा आहिनि, घर साफ़ु सुथिरो आहे ऐं मां वीडियोज़ बि ठाहियां थी, मां क्रिएट बि कयां थी शयूं पंहिंजे घर जे लाइ, या गिफ्ट में बि कॾहिं कॾहिं मां अहिड़ी पंहिंजी क्रिएशन माण्हुनि खे ॾेई छॾींदी आहियां। असांजे पंहिंजे हथ में आहे न, त असां पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयूं। हर शइ जो जेको पॉज़िटिव या नेगेटिव यूज़ इंसान जे पंहिंजे हथ में आहे। शयूं असांजी सहूलियत लाइ ठहियूं आहिनि, शयूं इन लाइ न ठहियूं त असां सभु कमु छॾे उन्हनि जे पोयां लॻी वञूं। टीवीअ भला तव्हां ॾिसो अॼुकल्ह केतिरा सारा चैनल्स हलंदा आहिनि टीवीअ ते, त असां सॼो ॾींहुं टीवी त न ॾिसंदासीं न, ज़िंदगीअ जा ॿिया ज़रूरी कम आहिनि। अहिड़ी तरह कंप्यूटर आहे, फ़ोन आहे, या इंटरनेट जे ज़रिए असां दुनिया भर सां ॻंढियल आहियूं, त उहो पंहिंजूं लिमिट्स हिकिड़ियूं ठाहियो त मूंखे छा छा करिणो आहे। टाइम हुजे त कंहिंसां गपशप बि करे थी सघिजे, कोई हर्ज़ु न आहे। मां रिसेंटली 2 मूवीज़ ॾिठियूं गुज़िरियल ॾींहंनि में, ठीकु आहे। सो क़िस्तुनि में ॾिठियूं, अधु हिकिड़ो दफ़ो, अधु ॿिए दफ़ो, ईअं टुकड़ा करे, छो त एतिरो मूंखे टाइम न हूंदो आहे त मां 2-2.5 कलाक 3 कलाक हिकिड़े हंधि वेही रहां, त मां ईअं ई ॾिसंदी आहियां। सो जॾहिं रेस्ट करिणो हुजे, ॾाढी थकियल हुजां, कम जो सफ़ा मूड न आहे, पोइ चवंदमि हल भला फिल्म थी ॾिसां। तमामु घटि थींदो आहे, पर इहो बि कमु मां कंदी आहियां। त इन सां ज़िंदगी डिस्टर्ब न थियणु घुरिजे, ज़िंदगीअ जा ज़रूरी कम कारियूं डिस्टर्ब न थियणु घुरिजनि। उहो असांजे पंहिंजे हथ में आहे त असां कंहिं शइ जो केतिरो पॉज़िटिव यूज़ था कयूं या कंहिं शइ जो केतिरो नेगेटिव यूज़ था कयूं। सो मूंखे उमेदु आहे त जेके बि सवालनि जा जवाब मां तव्हांखे ॾिना आहिनि, तव्हां सभई मुतमइन थी विया हूंदव। त कुझु बि पुछिणो हुजे, कोई बि डिटेल्ड तव्हांजो अहिड़ो सुवालु कोई बि जंहिंजो डिटेल्ड जवाबु ॾियणो पए त उहो मां वीडियो में ॾींदमि। हाणे जीअं तव्हां अॼु सुवाल था पुछो त ज़रूरी न आहे तव्हांजो अॼु ई जवाबु ॾियां, ज़ाहिर मां वेट कंदमि त 2-3 सुवाल गॾु थियनि त हिकिड़ी वीडियो ठही सघे। हिकु सुवाल जे जवाब लाइ वीडियो कोन ठाहिबी, ठीकु आहे न। सो इहे कुझु सुवाल हुया जिन जो मूंखे तफ़सील सां जवाबु ॾियणो हो। ख़ुशि जो आबाद हुजो। ॿियो को बि सुवालु हुजे मुंहिंजी कंहिं बि वीडियो जे हेठां कमेंट में तव्हां क्वेश्चन करे था सघो, मां हुनजो जवाबु तव्हांखे ॾींदमि। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं ॿी सुवाल जवाब जी वीडियो सां। तेसिताईं अल्लाह वाहे।